क़ौमी बाज़ तरफ़ां असां गॾायूं ऐं जेको बि हिन सिंध धरतीअ जा मालिक आहिनि ऐं वारिस आहिनि सभिनी खे पंहिंजा हक़ ॾिना वञनि। इहे उस्ताद आहिनि, इन्हनि जा हक़ आहिनि। इहे मासूमनि खे पढ़ाइनि था, पंहिंजी जेका आहे टाइम ॾियनि था सिंधी क़ौम जे शऊर जे लाइ ऐं सिंधी माण्हुनि जे लाइ। उन्हनि उस्तादनि खे जो ईअं रोकियो वञे ऐं उन्हनि ते तशदुद कयो वञे, असां उन शइ जी मज़म्मत कयूं था। ऐं उस्तादनि जो हक़ आहे पंहिंजी धरतीअ ते पंहिंजी सिंध में जेका आहे एहतिजाज कनि। पुरअमन आहिनि, न उन्हनि खे कुझु आहे, उन्हनि सां गॾु कलम आहे। असां उन्हनि खे जस था ॾियूं ऐं असां जीअं सिंध क़ौमी बाज़ तरफ़ां उन्हनि खे 22 तारीख़ ते उस्तादनि पारां वज़ीर आला हाउस ऐं कराची प्रेस क्लब वारो जेको एहतिजाज ऐलान कयो आहे, छा उन में जस्कम जेको आहे शिरकत कंदी? असां हिमायत कयूं था जेका आहे